أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفمن شرح الله صدره للإسلام فهو على نور من ربه فويل للقاسية قلوبهم من ذكر الله أولئك في ضلال مبين الله نزل أحسن الحديث كتابا متشابها مثانية تقشعر منه جلود الذين يخشون ربهم ثم تلين جلودهم وقلوبهم إلى ذكر الله ذلك هدى الله يهدي به من يشاء ومن يضلل الله فما له من هاد छा भला उहो माण्हू जंहिंजे सीने खे अल्लाह ताला इस्लाम जे लाइ खोले छॾियो पोइ उन जो नतीजो इहो निकितो जो हू पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां हिकिड़े नूर ते आहे उन वांगुरु उहो माण्हू थी सघे थो जंहिंजी दिलि पत्थर वांगुरु सख़्तु हुजे सो उन्हनि माण्हुनि जे लाइ बर्बादी आहे जिन जूं दिलियूं अल्लाह जे यादि खां सख़्तु आहिनि उलाइक फी ज़लालिम मुबीन ए माण्हू खुलियल गुमराहीअ में आहिनि अल्लाह पाक नाज़िल कयो बहितरीन कलाम खे हिकिड़ो अहिड़ो किताब आहे जंहिंजा मज़मून पाण में मिलियल जुलियल आहिनि ऐं बार बार उनखे दुहिरायो वियो आहे जिन माण्हुनि जूं दिलियूं पंहिंजे परवरदिगार खां पंहिंजे परवरदिगार जे रोब में आहिनि उन्हनि जूं खलूं उन किताब जे करे यानी उन्हनि जे खलुनि जा वार उन किताब जे करे खड़ा थी वञनि था पोइ उन्हनि जा जिस्म ऐं उन्हनि जूं दिलियूं नरम थी अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ मुतवजा थी वञनि थियूं इहा अल्लाह जी हिदायत आहे जंहिंखे चाहे थो उनखे इन जे ज़रिए सां सिधो रस्तो ॾेखारे थो ऐं जंहिंखे अल्लाह पाक गुमराह करे छॾे त पोइ उन जे लाइ को सिधो रस्तो ॾेखारण वारो न आहे हिन में अल्लाह पाक बयानु फरमायो हिकिड़ो त इहो बयानु फरमायो त शरह सदर शरह चइबो आहे खोलण खे कुशादो करण खे ऐं शरह सदर जो मतिलबु इहो आहे त दिलि जेका आहे इंसान जी उन जे अंदरि इहा सलाहियत पैदा थी वञे जो उहा अल्लाह पाक जूं जेके निशानियूं आहिनि तकवीनी निशानियूं आसमान ज़मीन सिज चंड तारा मौसमूं वण टिण जेके ज़मीन ऐं आसमान जूं शयूं आहिनि ऐं इन जो निज़ाम आहे उन जे अंदरि गौर करे ऐं इन मां सबक़ हासिल करे अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक पंहिंजो जा किताब जेको नाज़िल कयो क़ुर पाक नाज़िल कयो उन जा अहकामात ऐं उन जूं जेके आयतूं आहिनि उन में गौर करे ऐं उन मां फ़ाइदो हासिल करे पोइ उन ते हले यानी जेको उनखे हासिल थिए फ़ाइदो उन फ़ाइदे जे मुताबिक़ हू जेको सो अमल बि करे हुन जा उज़वा जेके आहिनि उन जे मुताबिक़ हलनि त अल्लाह ताला फरमाए त जंहिं माण्हूअ जे सीने खे अल्लाह ताला इस्लाम जे लाइ खोले छॾे त उहो पंहिंजे नतीजो इहो निकिरे थो जो हू पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां हिकिड़े नूर ते रहे थो नूर में रहे थो नूर अल्लाह पाक जो इहो क़ुर पाक आहे अल्लाह पाक जो नूर क़ुर पाक आहे इन क़ुर पाक में इहो माण्हू रहे थो छा अहिड़ो माण्हू जंहिंजे दिलि खे अल्लाह ताला इहा शरह सदर जी दौलत नसीब फरमाई आहे ऐं इन जे दिलि खे अल्लाह ताला खोले छॾियो आहे उन पत्थर दिलि इंसाननि वांगुरु थी सघे थो जिन जूं दिलियूं सख़्तु लॻियूं पियूं अॻियां फरमायो फवैलुल लिलक़ासियति क़ुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह त बर्बादी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन जूं दिलियूं अल्लाह जी यादि खां सख़्तु आहिनि
माना अल्लाह जा अहकामात ॿुधी करे, अल्लाह पाक जेके डिॼारियो आहे जिन शयुनि खां उहो ॿुधी करे हुन जूं दिलियूं सफ़ा, यानी उनखे जे असर खे क़बूल कोन थियूं कनि। दुनिया जी मोहबत ऐं गुनाह उन्हनि इन दिलि खे अहिड़ो सख़्तु पथर वांगुरु करे छॾियो आहे जो क़ुर जूं आयतूं केतिरियूं शयूं, जन्नत, जहन्नम, आख़िरत ऐं अल्लाह जा अहकामात ॿुधी करे हुननि जे दिलनि में को असर बि पैदा कोन थो थिए। अल्लाह फरमाए पियो त इन्हनि माण्हुनि जे लाइ बर्बादी आहे। ऐं अॻियां अल्लाह ताला फरमाए ए माण्हू खुलियल गुमराहीअ में। हिकिड़ी हदीस मारिफुल क़ुर में हिन जॻह ते हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन हाकिम मुस्तदरक हाकिम ऐं बेहक़ी जे हवाले सां बयानु कई हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला जी त सहाबा पुछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं ख़बर पए त हिन माण्हू जे दिलि में जेको इहो नूर दाख़िल थी चुको आहे ऐं जंहिंजे दिलि खे अल्लाह ताला शरह सदर जी दौलत नसीब कई आहे, उनजी का निशानी आहे? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे निशानियूं ॿुधायूं। हिकिड़ो अल इनाबतु इला दारिल ख़ुलूद वत्तजाफ़ी अन दारिल गुरूर वत्तअहुब लिल मौत क़ब्ल नुज़ूल। टे निशानियूं इन ॻाल्हि जूं आहिनि। टे निशानियूं जेको माण्हू पंहिंजे दिलि में ॾिसे, पंहिंजी कैफ़ियत उहा ॾिसे जो टे निशानियूं हुन में आहिनि त सम्झे अल्लाह पाक मूंखे इन नूर सां नवाज़ियो। पर जेको माण्हू इहा शइ न ॾिसे त सम्झे त माना अञा परे आहे ॻाल्हि। हिकिड़ी ॻाल्हि इहा त यानी अल इनाबतु इला दारिल ख़ुलूद, हमेशह रहण वारो जेको घर आहे आख़िरत, उन जे तरफ़ जेको आहे सो तवजो वधी वञे। इंसान खे दुनिया जूं ख़्वाहिशूं, दुनिया जूं चाहतूं, दुनिया जा चस्का, दुनिया जूं तमन्नाऊं, दुनिया जूं आरज़ूं उहे न हुजनि, आरज़ू आख़िरत जी हुजे। अल्लाह अहिड़ो को अमल करियां जो अल्लाह खे वणी वञा, अल्लाह ताला मुंहिंजी आख़िरत बनाए छॾे, आख़िरत में जेको तकलीफ़ुनि जा जेके अंदेशा आहिनि उहे मुंहिंजा दूर थी वञनि ऐं उते जूं राहतूं मूंखे नसीब थी वञनि। ऐं उन जी दिलि ओॾां भई माइल थिए। ॿियो ही दारुल गुरूर जेको धोखे जो घर दुनिया, इन धोखे जे घर खां उनजी दिलि जेका आहे उहा पासो करे। यानी हाणे दुनियावी शयुनि में, दुनिया जे दौलत में, माल में, दुनिया जे लज़्ज़तुनि में, दुनिया जे शहवतुनि जे तरफ़ हुनजी जे दिलि जो मैलान कोन थो थिए। हाणे मैलान हुन जे दिलि जी जेका छिक आहे उहा आख़िरत जे तरफ़ थिए थी ऐं उहा छिक हाणे दुनिया जे तरफ़ कान्हे। टी निशानी इहा आहे त मौत अचण खां पहिरीं मौत जी तयारी। हाणे जेकर कंहिं माण्हू में इहे टे शयूं आहिनि त माना अल्लाह पाक हुनखे इहो नूर नसीब कयो। ऐं इहो बि पाण फरमायो त जेॾी महिल इहो नूर दाख़िल थिए थो सीने में त सीनो हुन जे लाइ खुली वञे थो। अल्लाह ताला शायदि पाण सभिनी खे शायदि नसीब फरमाए। अॻियां अल्लाह ताला फरमायो त अल्लाह ताला बहितरीन ॻाल्हि खे नाज़िल कयो आहे, सुहिणी, सभिनी खां सुहिणी ॻाल्हि। हदीस चइबो आहे उन किस्से खे या उन ॻाल्हि खे जेका बयानु कई वञे लुग़त में। त हिकिड़ी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस उहा इस्तिलाह में, पर लुग़त में हदीस चइबो आहे ॻाल्हि या किस्सो या मज़मून जेके बयानु कयो वञे। हिते पोयां अल्लाह रब्बुल आलमीन बयानु कयो हो त जेको आहे सो ख़ुशख़बरी ॾियो तव्हां, फबश्शिर इबादिल्लज़ीन यस्तमिऊन अलक़ौल फयत्तबिऊन अहसना। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ख़ुशख़बरी ॿुधायो, ख़ुशीअ जी ख़बर ॿुधायो उन्हनि माण्हुनि खे जेके कौल खे यानी कन लाइ ॿुधनि था ऐं पोइ उन कौल में जेको सुहिणे में सुहिणी ॻाल्हि थिए थी उनजी पैरवी कंदा। हिते अल्लाह ताला फरमाए पियो सुहिणो, सॼो क़ुर सुहिणो आहे, सॼे क़ुर जूं जेके ॻाल्हियूं आहिनि सुहिणियूं आहिनि। त अहसनुल हदीस इहो क़ुर आहे। अल्लाह ताला अहिड़ो कलाम नाज़िल कयो जेको सभिनी कलामनि मां सभिनी खां वधीक ख़ूबसूरत आहे। मख़लूक जो कलाम छा हूंदो? अल्लाह पाक जो कलाम जेको आहे उनखे मख़लूक जे कलाम जे मथां इहा फ़ज़ीलत आहे जीअं अल्लाह जी ज़ात खे मख़लूक जे मथां फ़ज़ीलत आहे। त उन जूं अल्लाह ताला कुझु सिफ़तूं बयानु कयूं। किताबम मुतशाबिहा, अहिड़ो किताब आहे जेको मुतशाबिह, माना उन जा जेके मज़मून आहिनि उहे हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि, माना हिन में टकराव कोन्हे।
हिन पूरे क़ुरान में जे मज़मून में टकराव कनि जिते ज़ाहिरी टकराव सम्झ में थो अचे त इहो असांजी सम्झ जो धोखो आहे हिते जेको मुफ़स्सिरनि बयानु कयो आहे त पोइ चइजो त हीउ को बि टकराव कोन्हे अहिड़े तरीक़े सां ॿी सिफ़त इहा आहे त मसानी माना इन खे बार बार दोहिरायो वियो आहे माना हिन जा जेके मज़मून आहिनि उहे ताक़ीद जे लाइ ऐं दिलि में उन खे जेको थो यानी सुठे तरीक़े सां दाख़िल करण जे लाइ अल्लाह पाक उन खे बार बार ज़िक्र कयो आहे अहम मज़मून जेके आहिनि ऐं टी सिफ़त इहा आहे त जिन माण्हुनि जे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ ऐं अल्लाह पाक जो रोब आहे उहे उन्हनि माण्हुनि जे साम्हूं जेॾी महिल ई क़ुर पाक पढ़ियो वञे थो त उन्हनि जे यानी खलुनि जा जेके वार आहिनि उहे उभा थी बीहंदा यानी वार जंहिंखे पाण सिंधीअ में चवंदा आहियूं वार कांडारजी विया क़ुर जेॾी महिल उहे माण्हू ॿुधनि था माना शर्त आहे त उन्हनि जे दिलनि में पहिरीं अल्लाह पाक जो ख़ौफ़ हुजे अल्लाह जो ख़ौफ़ अल्लाह जो रोब उन जे दिलनि जे मथां छायल हुजे उहे माण्हू जेॾी महिल ॿुधनि था क़ुर त उन्हनि जा वार कांडारजो था वञनि उन खां पोइ सुम तलीन जुलूदहुम पोइ वरी उन्हनि जा जिस्म ऐं उन्हनि जूं दिलियूं जेके आहिनि उहे नरम थी अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ मुतवजा थी वञनि अल्लाह जे ज़िक्र में ई क़ुर बि अची वियो अल्लाह जे ज़िक्र में हर इबादत अची वई अल्लाह जे ज़िक्र में हर उहा शइ अची वई जेके अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ अल्लाह खे राज़ी करण जे लाइ अल्लाह जे ध्यान सां कई वञे उहा सभु इबादत अल्लाह जो ज़िक्र आहे अल्लाह फरमाए पियो ज़ालिका हुदल्लाह इहा अल्लाह जी हिदायत जंहिंखे चाहे थो हिन जे ज़रिए सां सिधो रस्ते ते वठी अचे थो ऐं जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन गुमराह करे छॾे पोइ को बि न आहे जेको हुनखे सिधे रस्ते ते वठी अचे अल्लाह ताला हर क़दम ते पंहिंजी सही रहनुमाई फरमाए सही सम्झ नसीब फरमाए सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हिन क़ुर जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन नार सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आमीन आमीन।